एक दफ़े जी ॻाल्हि आहे, सुबुह जे वक़्त में नबी साईं जी दरबार में अबू जेल आयो, पर एॾो ख़ुशि हो जो ज़िंदगी में कॾहिं एॾो ख़ुशि न हो। नबी साईं फरमाता एॾो छो ख़ुशि आहे? चई साईं मां राति सॼी राति निंड न कई आहे। नबी साईं फरमाता राति जो निंड न करें, वरी ॾींहं जो ख़ुशि नज़र अचे, ॻाल्हि त उबती थो करें। चई साईं हा हिन जे करे त मां सॼी राति निंड न कई आहे, सोचे सोचे मां हिकिड़ो अहिड़ो मुतालबो ठाहियो आहे, न मुंहिंजो तूं पूरो कंदे न मां तोते कलमो पढ़ंदुमि, पूरो कंदे न पोइ मां कलमो पढ़ंदुमि। नबी साईं फरमाता बयानु कर कहिड़ो मुतालबो ठाहियो थी? चई साईं मुतालबो इहो आहे, अवां अलाह जो क़ुर पढ़ंदा हो न, माण्हू क़ुर ॿुधी करे कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि, छो त इंसान खनि। पर मां तव्हांखे इहो मुतालबो कयो आहे, अवां पंहिंजे सहाबी खे झंग में ॿेले में मोकिले झंग जे जानवर ताईं अवां पंहिंजा सलाम मोकिलियो ऐं पैगाम मोकिलियो, उहो अवां जी दरबार में जानवर अचे न त मां अबू जेल कलमो पढ़ी मुस्लमान थींदुसि। नबी साईं रहमत जा त कया वो मुंहिंजा अल्लाह हर शइ ते तुंहिंजी बादशाही आहे न, बादशाही कंहिंजी आहे? ज़ोर सां ॻाल्हाईंदा हलो। मां कुझु तौहीद ते बि बयानु कयां, सभु शइ जे मथां ताक़त कंहिंजी आहे, कुवत कंहिंजी आहे। तव्हां चवंदो त मौलवी साहब छड़ो पंहिंजूं ॻाल्हियूं थो करे, इहे सभु ॻाल्हियूं अल्लाह क़ुर शरीफ़ में सम्झायूं, कंहिंजा ते पंहिंजी ताक़त बयानु कंदे फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा हलो। वरी बि जाते पंहिंजी ताक़त बयानु कंदे फरमाई लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्दि व इन तुबदू मा फी अनफुसिकुम औ तुख़फूहु युहासिबुकुम बिहिल्लाह फयग़फिरु लिमन यशा व युअज़्ज़िबु मन यशा वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। वरी कुरान में तौहीद बयान कंदे फरमाई अल्लज़ी लहू मुल्कुस समावाति वल अर्दि वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद। नबी साईं रहमत जा सखिया मुंहिंजा अल्लाह आसमाननि ते तुंहिंजी बादशाही, ज़मीन ते तुंहिंजी बादशाही, हिन जानवर झंग में रहनि था उन्हनि ते बि तुंहिंजी बादशाही। हिन अबू जेल मुतालबो कयो आहे, रब जिबरील खे मोकिलियो, वञ मुंहिंजे सुहिणे अरबी करीम खे चओ शेर ख़ुदा हैदर करार अलील मुर्तज़ा खे मोकिले झंग जे जानवर ताईं सलाम पहुचाइण तुंहिंजो कमु आहे, उनखे तुंहिंजे दरबार में आणण मां अलाह जो कमु आहे। नबी साईं फरमाइनि था ऐन अलीयुन, मुंहिंजो सौटु अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार किथे आहे? माण्हू विया हज़रत अली साईं खे सॾु करे आया, पाण फरमायल मुर्तज़ा वञो झंग में ॿेले में जेको जानवर नज़र अचेव न उनखे मां मोहम्मद करीम जा सलाम बि ॾियो ऐं पैगाम ॾियोसि त तोखे नबी साईं जे दरबार में हलणो आहे। हज़रत अली साईं घर वञनि था, तलवार खणनि था। किन माण्हुनि पुछा कई तलवार छो था खणी वञो? तव्हां त सलाम पहुचायो, पैगाम पहुचायो न, हे तलवार छो था खणी वञो? हज़रत अली साईं फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो, मां झंग जे जानवर खे, झंग जे झांगीअ खे नबी साईं जा सलाम बि ॾियां ऐं पैगाम बि ॾियां, वरी नबी साईं जे दरबार में अचण खां इनकार करे मां अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा बि हुजां, हिन तलवार सां हुनखे ज़रा ज़रा त करे छॾींदोमांसि, पर अहिड़े पैगंबर जे इनकारी मुखालिफ़ खे मां ज़िंदगी गुज़ारणु कोन ॾींदो आहियां। जेको नबी साईं जो चवणु न मञे, मां अलील मुर्तज़ा हुजां जीअरो छॾियांसि, ईअं कोन थींदो। हाणे तलवार खणी हज़रत अली साईं झंग में ॿेले में आया, नज़र कंदे हिकिड़े घाटे वण जी छांव जे हेठां हिकिड़ो जानवर सुम्हियो पियो आहे। वेझो वञी नज़र कनि त बगड़ आहे, जेको जवानी जी मस्ती में डुकी डुकी करे थकिजी पियो आहे, गहरी निंड में पियो आहे। हज़रत अली साईं डिॼनि कोन था, उनखां ख़ौफ़ कोन कनि था। जीअं जो जानवर बगड़ सुम्हियो पियो आहे, हुनजे टंग में हथु विझनि था, हुनखे टंग में हथु पियो, हुनखे निंड मां जाग थी।
अञा जो ॾिसे त मुंहिंजे मथां इंसान बीठो आहे इहे जानवर त इंसान खे ॻोल्हींदा खनि हिकदमि उन बगड़ जेको आहे त गाज कई आहे गज गोड़ कयो अथई बुल ॾेई करे हमिलो थो करे हज़रत अली साईं तलवार सिधी करे हकड़ ॾेई चवंदुसि ताला अंत असदुल बर्रे व अना असदुल्लाह ख़बरदार जे तूं झंग जो शेर आं त मां रब जो शेर आं तुंहिंजो मां सां मुक़ाबिलो थी न सघंदो आहे। ईअं जो हकल कई त शींहं खां साह ई छॾाइजी वियो बगड़ खां साह ई छॾाइजी वियो टे ॾींहं अख सां तके पियो त शायदि इहो तलवार हणी मूंखे मारींदो ड्रिजे पियो। हज़रत अली साईं फरमाता या ज़ेब ला तख़फ़ ओ बगड़ ख़ौफ़ न कर मां तोखे मारण न आयो आहियां मां तोॾे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सलाम खणी आयो आहियां ऐं पैगाम खणी आयो आहियां त देर न कर तोखे नबी साईं जी दरबार में हलणो आहे। हाणे अॻ में हज़रत अली साईं कढ बगड़ नबी साईं जी दरबार में पहुता आहिनि सभई चयो त नबी साईं जो मौज़ो बरहक ऐं सचो आहे हथ खड़ो करे चयो त बेशक नबी साईं जो मौज़ो बरहक ऐं सचो आहे पर अलाह अबू जहल खे वरी बि हिदायत न कई छो त अलाह जे हथ में न आहे ॿा हिदायत चवणु लॻो हे त साईं तलवार जे भउ जे करे आयो आहे अव्हां जे सलाम ते न आयो आहे छो त अलाह नथो चाहे न। नबी साईं फरमांदा भला ॿियो मुतालबो कर चई साईं इहो बगड़ तव्हांखे सुञाणे त मां बि सुञाणे कलमो पढ़ां। नबी साईं जो बगड़ ॾे नज़र कई त बगड़ ज़ारो ज़ार कतारो कतारो ईंदो बीठो आहे। नबी साईं फरमांदा या अज़ीब मायूब की कर ओ बगड़ कहिड़ी शइ तोखे रोआयो आहे जो मां मोहम्मद करीम जी दरबार में बीठो आहियां रोए थो चए थो साईं ॻाल्हि ॿुधो मूंखे पंहिंजे साह जे भउ वरितो आहे मूंखे पंहिंजे जान जे ख़तरे वरितो आहे तॾहिं थो मां रोआं। साईं जन फरमाता इहे त मां मोहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे जो दुश्मन खे बि अमन मिलंदो आहे तोखे भला ॿुधा त साईं कीअं जान जे ख़तरे वरितो आहे साह जो भउ कीअं वरितो थी चए थो साईं ॻाल्हि ॿुधो कल्ह मां हिकिड़े नौजवान जी नाजाइज़ बकरी खाधी आहे हाणे मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो आहे त शायदि बकरी वारो तव्हां वटि दाही आयो आहे फ़रियादी थियो आहे मां सम्झां थो इंसाफ़ थींदो अदल थींदो मुंहिंजी जान न बचंदी जो मूंखां क़सूर थी वियो आहे इंसाफ़ थींदो अदल थींदो तॾहिं मूंखे पंहिंजे जान जे ख़तरो आहे। नबी साईं फरमाता उहो बगड़ रो न मां वटि को दाही कोन आयो आहे मां वटि को फ़रियादी कोन आयो आहे साईं मूंखे छाजे लाइ घुरायो अथव। नबी साईं फरमाता या ज़ेब तारिफ़ मन अना ओ बगड़ ॾे ख़बर मूंखे सुञाणे थो मां केरु आहियां। अल्लाह बगड़ खे ज़बानी साईं सां ॻाल्हाईंदो बीठो आहे चवे थो अना आरिफ़ सोना मां सुञाणियां थो तोखे अंत रसूलुल्लाह व ख़ातमुन नबीन मां सुञाणियां थो तूं अल्लाह जो सचो रसूल आहे आख़िरी नबी तूं मोहम्मद करीम पर वरी बि हिदायत न थी आहे। मां तव्हांखां पुछां थो हिदायत कंहिंजे हथ में आहे हर शइ कंहिंजे हथ में आहे मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे तो असांजी मर्ज़ी न हलंदी तव्हां असांजी मर्ज़ी आहे त क़यामत ताईं जीअरा रहंदासीं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी ॿुधो अथव न भाउ सुलेमान साहिबु अल्लाह जो नबी जंहिंखे हुदहुद पखी ॿुधो अथव न हुदहुद पखी ॾाढो प्यारो लॻंदो हुउसि इन जे करे जो अल्लाह साईं हुदहुद पखी जे अखियुनि में अहिड़ी हिकमत रखी हुई जो सुलेमान साहिब जो लश्कर अची किथे वेहे न उहो ज़मीन खां हेठि नज़र कंदो हो त हुनखे पाणी बि नज़र ईंदो हो वरी खटो या मिठो कौड़ो चरो सभु सम्झी वेंदो हो। अल्लाह हुनजी अखियुनि में अहिड़ी हिकमत रखी हुई तंहिंजे करे सुलेमान सलाम खे हुदहुद पखी प्यारो लॻंदो हो। कारो कांव ॾिठो अथव भाउ केरु तव्हांजे मुल्क में कांव कोन्हे को इन कारे कांव वञी सुलेमान सलाम खे दाह ॾिनी चई साईं ॻाल्हि त ॿुध हुदहुद पखी खे तूं प्यारो हिन जे करे घुरंदो आहे त ज़मीन खां हेठि पाणी ॾिसंदो आहे खारो मिठो सम्झंदो आहे तंहिंजे करे तूं हुनखे प्यारो सम्झंदो न चई हा चए भला हुदहुद पखी खां पुछा था करे ॾे पोइ ॼार ऐं कोड़की में छो फासी पवंदो आहे ॼार त मथे रखियलु हूंदो आहे मामूली मिटी हूंदी अथसि कोड़की बि मथे पियल हूंदी आहे मामूली मिटी हूंदी अथसि ज़मीन खां हेठि पाणी बि ॾिसे थो खारो मिठो बि सम्झे थो बाक़ी ॼार नथो ॾिसे कोड़की नथो ॾिसे थो वञी करे फासी थो पए इहा त ॻाल्हि कांव जी जाइ बि आहे न। हज़रत सुलेमान साहिबु चयो हुदहुद पखी खे हाणे हिन कांव खे जवाबु ॾे त ज़मीन खां हेठि पाणी बि ॾिसे खारो मिठो बि सम्झे ॼार ऐं कोड़की में छो फासंदो आहे। हुदहुद पखी चवणु लॻो सुलेमान सलाम ॻाल्हि ॿुध
इहो ॼार मां चङी तरह ॾिसंदो आहियां, सम्झंदो आहियां त मुंहिंजे लाइ ॾियो पियो आहे। कोड़की जो दाणो बि मां ॾिसंदो आहियां त मुंहिंजे लाइ ॾी पई आहे। पर यार छा कयां, अल्लाह जो अमर थींदो आहे त फासी पोइ मां अल्लाह जे अमर खे न करे सघंदो आहियां। तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। फरमा तो अमर मुंहिंजो हलंदो, हुकुम मुंहिंजो हलंदो, सभु कुझु मुंहिंजे वस में आहे, ॿिए जे वस में कुझु बि कोन्हे को। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, साईं जन हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमायो बुखारी शरीफ़ में। पाण फरमाता था हिकिड़े माण्हू सफ़र जी तयारी कई, अॻे सवारी ॿी न हूंदी, घोड़ा हूंदा हुआ, घोड़े खे तयारु कई, खाधे खुराक जो सामान बि खयईं, सफ़र करिणो आहे, किथे बुख लॻे त मानी त खावां। ऐं वरी सियारे जी मौसम ई कंबल बि खयईं त मथां किथे सीउ थी पए, पोइ बि पंहिंजो कंबल त साण हुजे। नबी साईं फरमान था इहो माण्हू सफ़र कंदे कंदे शाम थी थकिजी पियो, घोड़ो वण सां ॿधईं, सुम्ही पियो, निंड वठी वियसि। थोरी देरि खां पोइ निंड खां जाॻियो, ॾिसे त घोड़ो रसो सिनायूं हन सामान समेत भॻो हलियो वियो। अची हिनखे परेशानी थी त मानी बि खावां खां, अञा तलवार बि खई हिन जे करे त मथां को जानवर अचे त मुक़ाबिलो बि कयां। हाणे तलवार बि, खाधे खुराक जो सामान बि, कंबल बि नी घोड़े ते रखियल आहे, घोड़ो हलियो वियो। अची परेशान थियो, सिर सैदे में रखी चवणु लॻो मुंहिंजा अल्लाह, हेॾे नज़र कर, सीउ बि थिए थियो पर कंबल मुंहिंजो घोड़े ते रखियल आहे। अल्लाह मूंखे बुख लॻी थी मानी खावां खां, पर खाधे खुराक जो सामान बि घोड़े ते रखियल आहे। अल्लाह जानवरनि जो आवाज़ अचे थो, तलवार हुजे हा त मां हिन सां मुक़ाबिलो कयां, तलवार बि मुंहिंजी घोड़े ते रखियल थी। हाणे अल्लाह मूंखे टे परेशानियूं थी, हिकु बुख जी परेशानी, ॿी सीउ जी, टी जानवरनि जी। पर मुंहिंजा अल्लाह मूंखे त टे परेशानियूं हल, पर जेके हज़ार परेशानियूं हुजनि बि हिकिड़े मिंट में लाहिण वारो त तूं मालिक अल्लाह आहीं। ईअं जो दां के न हाथ बि आवाज़ आयो बाना, सिर सैदे खां खणो तुंहिंजो कमु आहे, साॻो घोड़ो सावार समेत वापसि ॾियणो मां अलाह जो कमु आहे। मथे जो कंधो करे ॾिसे त घोड़ो सामान समेत बीठो आहे, वञी ॾिसे त खाधे खुराक जो सामान बि पियो आहे, तलवार बि पई आहे, कंबल बि पियो आहे। ख़ुशी में अची हाणे रब साईं जी दरबार में शुक्रानो थो करे, पर लफ़्ज़ कीअं थो चए। नबी साईं फरमान था ख़ुशी में अची करे इहे लफ़्ज़ चए पियो, अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुका, चवे पियो अल्लाह तूं मुंहिंजो माना, मां तुंहिंजो रब आहियां। नबी साईं फरमान था न के इहे लफ़्ज़ ईअं चवणा हा, अल्लाहुम्मा अंत रब्बी व अना अब्दुका, रब तूं मुंहिंजो रब आहे, मां तुंहिंजो बानो आहियां। पर ख़ुशी में अची ख़बर कोन पएसि पई, ईअं चवे पियो अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुका, रब तूं मुंहिंजो बानो आहे, मां तुंहिंजो रब आहियां। उबताला त चवे पियो मलाकत कंदा अल्लाह तो हिनखे घोड़ो सामान समेत वापसि बि ॾिनो, हाणे त तुंहिंजी गुस्ताखी थो करे, ईअं थो चवे त अल्लाह तूं बानो आहे, मां तुंहिंजो रब आहियां। उबताला थो चए तुंहिंजी गुस्ताखी थो करे। रफ़ा मां तो मलाको ॿुधो ॿुधो, इहो ज़ुबान सां इहे लफ़्ज़ गुस्ताखी जा चवे थो, पर दिलि में अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे। मां अल्लाह जे दिलि ते नज़र कई आहे, मां अल्लाह इन बाने खां बि हमेशह राज़ी आहियां।